अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 6 फरवरी संडे, सुबुह जा थिया आहिनि 11। ज़ाहिर संडे आहे त आराम बि थोरो एक्स्ट्रा नाश्तो आराम सां देरि सां हर शइ। सो हाणे 11 बजे खां मां लॻी आहियां कम ते। त मां मंझंदि जो पचाईंदमि बिरयानी। हे बसर सुराण कटे छॾिया सुबुह जो, त उन्हनि जो मां दाग थी कयां ऐं मसालो ठाहींदमि बिरयानी जो। हाणे पचंदी त मंझंदि जो ई, पर मां चाहियां थी त बोड़ मां हाणे खां ई ठाहे छॾियां, त जीअं पोइ सिर्फ़ु चांवर बॉइल करे ऐं मिक्स करणा हूंदा। त इहा आहे इब्तिदा अॼु जे व्लॉग जी। सो इंशाअल्लाह हिकिड़ो सुठो ॾींहुं गुज़ारींदमि। प्लैनिंग त इहा ई आहे, वधीक अलाह मददगार आहे। 11:30 थिया आहिनि, बोड़ खे दम ॾेई आई आहियां हल्की बाहि ते रखी, ऐं मां प्लैन कयो आहे 12:30 बजे फेसबुक ते लाइव। राति जो मां अलाए केॾी देरि ताईं 12 बजे खां पोइ सुम्ही आहियां। मां हिन खे बॉर्डर कंप्लीट कयो। हे जेको साओ तव्हांखे हिते ब्लूइश थो नज़र अचे न, ही ब्लू कोन्हे, हे बॉटल ग्रीन आहे पर हिते अजीब चेंज थो कलर नज़र अचे। सो हिन खे इहो पटो कंप्लीट कयमि, प्लेन पटो ॾिनमि। ऐं उन खां पोइ हीअ जेके तव्हां ॾिसो, मां हे पहिरियों बि तव्हां सां पंहिंजी थैलियूं शेयर कयूं आहिनि। त हीअ सॼी ग्रीन जी भरियल थैली आहे ऐं हीअ सॼी रेड जी, ठीकु आहे, डिफरेंट प्रिंट्स ऐं कटिंग्स जेके बि आहिनि। सो मां हिननि खे मिलाए करे राति जो हिकिड़ो बॉर्डर बि ठाहियो आहे। हीअ ॻाढ़ो ऐं साओ बॉर्डर ॾिसो। अहिड़ा बॉर्डर्स मां तव्हां सां पहिरियों बि शेयर कया आहिनि, उहे मल्टी कलर ठाहिया आहिनि, ठीकु आहे। त हीअ मां ठाहियो आहे हिन खे बॉर्डर ॾियण जे लाइ। त इन सां हिन जी छा थींदो, जो वेकर ऐं ड्रेग बि थोरी वधंदी, छो त हीअ शुरू खां ई मूंखे लॻे पियो थोरी नंढी रिली आहे। त हिन में ही एडिशन कंदमि मां। अञा इस्त्री थींदो ऐं हिन जी कटिंग थींदी साइड खां, जेको बि आहे इक्वली हिन खे ट्रिम करे वेंदमि। ऐं इहो मां ॾींदमि पटो हिन रिलीअ खे, छो त हिन में हे सॼा ॻाढ़ा सावा रंग आहिनि, त हिन ते ॾाढो सुहिणो लॻंदो। सो अञा कंप्लीट न आहे इहो बॉर्डर, मां सम्झां थी 2-2.5 पासनि जो ठही वियो आहे, अञा ठहंदो। ऐं हीअ अञा ताईं कटिंग्स आहिनि, ऐं जेके मां हमेशह तव्हांखे चवंदी आहियां त 2 आङुर नंढियूं पटियूं, इन्हनि जो छा यूज़ हूंदो आहे, मां वटि इहो यूज़ हूंदो आहे, इहो बि यूज़ हूंदो आहे, ठीकु आहे न। ॾिसो हीअ सन्हे खां सन्हियूं। ऐं ॿियो त हिन में छा एॾी मज़े मज़े जी वैरायटी अची वई आहे प्रिंट्स जी। हे अलाए कॾहिं कॾहिं जा हे प्रिंट्स आहिनि यूज़ थियल, जेके मां बचाए ज़रियूं रखंदी वेंदी आहियां। सो मां इलाही इंजॉय कयो हिन खे, ऐं मां एॾी ख़ुशि पई थियां। हुनजो सभु वरी कसर इहा कढियमि जो ओतिरो सुबुह जो वापसि सुम्ही पियमि। सो बहरहाल इहो बि मूंखे ठाहिणो आहे। ऐं हाणे मां कुझु तयारी कंदमि पंहिंजे हुन लाइव अचण जे लाइ, कुझु सामान जमा करिणो आहे। मुनो हिकु थियो आहे, ऐं हीअ मुंहिंजो बिल्कुलु 15 मिंटनि जो हिकिड़ो टाइनी प्रोजेक्ट हुयो। अॼु मां चाहियां पई त ॾींहुं ख़ाली न वञे, जंहिंखे मां पेंट पहिरियों करे रखियो ऐं हीअ सिर्फ़ु डेकोरेट कयो अथमि। त अॼु जो मुंहिंजो हीउ नंढिड़ो जेको आहे ऑर्गेनाइज़िंग ट्रे आहे, जेका मां ठाही। ऐं हाणे मां वञी वापसि पंहिंजो बिरयानी जो कमु शुरू कंदमि ऐं बिरयानी खे दम ॾींदमि। उनखां पोइ निमाज़ आहे ऐं ॿिया बि घणा ई कम आहिनि। ऐं हीउ सॼो बॉर्डर बि मां इस्त्री करे ऐं हिन जी ट्रिमिंग करे चुकी आहियां, त हीउ बिल्कुलु सिधो थी वियो आहे। ऐं हाणे जीअं टाइम मिलंदो त पहिरियों मां हणी ॾिसंदमि त केतिरे पासनि ते पूरो थो अचे। 2 खां त मथे ई आहे, 2.5 पासा थी वेंदा मुंहिंजे ख़्याल में, 2 वॾा साइड वारा ऐं हिकिड़ो मथनि वारो। त ॾिसां थी हणी, पर हाणे न, फ़िलहालु मूंखे मानी कंप्लीट करणी आहे। 2 में 20 मिंट आहिनि। मां हाणे कंदमि निमाज़ पढ़ण जी तयारी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन में अञा बाफ़ हेॾी सुठी जमा न थी आहे, बाक़ी हूअ तक़रीबन बिरयानी जेका आहे उहा असांजी तयारु आहे। सो मां हिन खे हिते ईअं ई एज़ इट इज़ छॾे थी ॾियां। ऐं उनखां पोइ वरी मूंखे 2 कबाब बि तरणा आहिनि, छो त तारीख़ जो त मां चकर हणंदमि, उनखे वणंदो आहे पुलाउ सां या बिरयानी सां कबाब खाइणु। टाइम थियो पूरा 3, ऐं मां हिते अची वई आहियां सिलाई जे कॉर्नर में। हे जेको ठहियलु बॉर्डर आहे, हाणे सभिनी खां पहिरियों इहो मां हिन रिलीअ सां अटैच कंदमि, पोइ ॾिसंदमि त हिन जे केतिरनि पासनि ते थो लॻे। जेतिरो खुटंदो त पोइ वरी उहो ठाहींदमि। सो मानी खाधी, निमाज़ पढ़ी, रेस्ट बि कयो 1/2 कलाक खनि, ऐं हाणे मां हिते हिन खे कंप्लीट कंदमि। 4 थिया आहिनि, कलाकु पूरो मूंखे लॻो। ऐं मां जेको पटो हिन जो ठहियलु हो, पहिरियों उहो ॾिनमि हिन खे चौधारी, ऐं वरी पोइ ॿियो ठाहियमि एक्स्ट्रा। त हाणे चइनी पासनि खां हिन खे अची विया। फाइनल हाणे कंदमि त हिन खे ॿाहिरियों पटो हिकिड़ो ॾियां, पर उहो मां फ़िलहालु कोन थी ॾियां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, थकिजी थी पवां, इलाही महिनत थी लॻे। पर शौक़ु जेको मुल्ह न आहे। सो हीउ बॉर्डर मूंखे हिन जो ॾाढो थो वणे। ऐं आम तरह सां मां हे रंगीन पटनि वारो जेको बॉर्डर ठाहींदी आहियां, उहो 4 इंच वेकिरो हूंदो आहे, पर हे मां 3 इंच ठाहियो आहे, छो त हे पटियूं मां वटि नंढियूं हुयूं, नंढियूं टुकड़ियूं हुयूं, त उन मां एतिरो ई वॾो ठही पियो सघे। सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि आहियां। हिन खे चइनी पासनि खां ई मां बॉर्डर जेको आहे ॾेई छॾियो आहे। क़िस्म क़िस्म जा प्रिंट्स, क़िस्म क़िस्म जा कलर्स, शेड ॻाढ़े ऐं साई जा, तव्हां ॾिसो एॾो मज़ो थो अचे।
सो बहरहाल हाणे बसि हिन जो फाइनल पटो ईंदो, अलाए अॼु ईंदो सुभाणे ईंदो जॾहिं बि ईंदो त पोइ हीअ थी वेंदी कंप्लीट। ऐं पोइ इनशा मां ॿी शुरू कंदमि। सांझे जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं राति जी मानी जो कोई टेंशन कोन्हे, छो त बिरयानी काफ़ी वधीक पचाई त उहा बि पई आहे, ऐं कल्ह बिह पचाया उहे बि इलाही सारा पिया आहिनि, ऐं मां त बिह ई खाईंदमि यकीनन, छो त मूंखे इन ॿियनि खाधनि खां वधीक पंहिंजा देसी खाधा सिंधी खाधा वधीक वणंदा आहिनि। तंहिंजे करे उहो हलो उहो बि राति जो बि टेंशन आहे, टेंशन त न हूंदो आहे पर मतिलबु हिकिड़ो ज़िमेदारी जो अहसासु हूंदो आहे त भई उथो मानी पचायूं। सो अॼु उहो कोन्हे, ऐं अॼु मां प्लांट्स जो कोई कमु न करे सघी आहियां अॼु जी तारीख़ में कुझु न कयो, पर इहो आहे जो मां घणे खां घणो टाइम पंहिंजी रिलीअ खे ॾिनो त उहा ऑलमोस्ट कंप्लीट थियण वारी आहे, 90% कंप्लीट थी वई। त बाक़ी हुनखे आख़िरी हिकिड़ो बॉर्डर ॾींदमि ॿाहिरियों ऐं पोइ उहा ख़तमु थी वेंदी। त माशाल्लाह हिकिड़ो सुठो भरपूर ॾींहुं गुज़ारियमि, आराम, निंड, इबादत, घर जा कम कारियूं, पंहिंजी मर्ज़ीअ जा कम, पंहिंजे हॉबीज़ खे टाइम ॾियणु, इन खां वधीक ॿियो छा खपे हिन उमिरि में। ठीकु आहे न। सो अलाह जा करम आहिनि, अल्हम्दुलिल्लाह, बसि उनजी महिरबानी आहे। ऐं हिकिड़ो शेर थो यादि अचे, पहिरियों बि पढ़ियो हूंदमि बार बार, बसि कॾहिं कॾहिं सूरत हाल अहिड़ी हूंदी आहे जो उनजे मौक़े जी मुनासिबत सां यादि अची वेंदो आहे। तेरी बंदा परवरी से मेरे दिन गुज़र रहे हैं, न गिला है दोस्तों का न शिकायत ज़माना। सो अलाह जा करम आहिनि, उनजा एहसान आहिनि, उन जूं महिरबानियूं आहिनि। ठीकु आहे। सो बसि अॼु जो ब्लॉग मां हिते ख़तमु थी कयां। सॼे ॾींहं में जेको बि कयो आहे उहो तव्हां सां शेयर कयो आहे। वॉक करणु वियमि, थोरी देरि अञा वॉक कयमि त तारिक अची वियो त वरी वापसि अची वियमि घर, त हुन सां वेही थोरो टाइम स्पेंड कयमि। बसि ज़िंदगी गुज़रंदी थी रहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, रवां दवां आहे सभु कुझु। सो बाक़ी सभु ठीकु आहे, ऐं कमकारियूं पिया हलंदा पिया थींदा, सिहत सलामत रहे, हथ पेर हलंदा चलंदा रहनि। सो बसि अॼु जो व्लॉग हिते ख़तमु था कयूं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, अलाह साईं तव्हां सभिनी खे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, ऐं अॼु वारे व्लॉग जो तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो, तव्हांखे कीअं लॻो। हिकिड़ो सिंपल ॾींहुं हो, हिकिड़ो आम घरेलू माई जो रोज़मर्रा ज़िंदगीअ जो ॾींहुं, पर ॾाढी नेक नीतीअ सां मां तव्हां सां शेयर कंदी आहियां जेको बि आहे। ऐं कुझु जेके मां तव्हांखे हिकिड़ी टिप ॾिनी बिह फ्रीज़ करण लाइ, त उहा वाह जो यूज़फुल आहे। त जॾहिं मां बिह पचाया त ओड़ा जो ओड़ा ई पचाया जहिड़ा फ्रेश बिह पचंदा आहिनि। सो उनखे ज़रूरु फॉलो करे सघो था तव्हां, मुंहिंजे गारंटी ते। ठीकु आहे। सो हाणे मोकिलायूं था, इनशाला सुभाणे गॾु हूंदासीं। तेसिताईं अलाह भाई।